अवांखे आगाह कंदा हलूं। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला चयो त पंजाब में जारी नंढी चूंड सिक्योरिटी अलर्ट आहे। अवाम बिना ख़ौफ़ जे वोट जो हक़ इस्तेमाल करे थो। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला चयो त समूरनि चूंड तकनि मुक़रर कई वई आहे। अमन अमान जी सूरत-हाल कंट्रोल हेठि आहे। राणा सनाउल्ला चयो त हथियारनि जी नुमाइश ते मुकमल तौर पाबंदी आहे। हथियारनि जी नुमाइश कंदड़नि जा लाइसेंस रद्द कया वेंदा। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा चयो त पंजाब में जारी नंढी चूंड दौरान सिक्योरिटी अलर्ट आहे। अवाम बिना ख़ौफ़ जे वोट जो हक़ इस्तेमाल करे। वफ़ाक़ी घर राणा सनाउल्ला चयो त समूरनि चूंड तकनि ते फ़ौज मुक़रर कई वई आहे। अमन जी सूरत-हाल कंट्रोल हेठि आहे। राणा सनाउल्ला चयो त हथियारनि जी नुमाइश ते तौर पाबंदी आहे। हथियारनि जी नुमाइश कंदड़नि जा लाइसेंस रद्द कया